भारतचे अॻूणे घरू वज़ीर पी चिदंबरम पहलगाम हमले बाबत पाकिस्तान के क्लीन चिट ॾेई छॾी। भारतीय टीवी के इंटरव्यू ॾींदे चवणो हो त पहलगाम हमले में पाकिस्तान जे मुलविस हुजण जो को बि सबूत नाहे। मोदी हुकूमत इहो कीअं समझी वरितो त हमलो कंदड़ पाकिस्तान खां आया, हमलो कंदड़ मक़ामी अस्करियत पसंद भी थी सघनि था। मोदी हुकूमत इहो छो नथी ॿुधाए त नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी हिन वक़्त ताईं हिन वाक़े बाबति कहिड़ी जांच कई आहे? छा दहशतगर्दनि जी सुञाणप कई वई आहे? भारत जे पाड़ेसी मुल्कनि समेत कंहिं बि मुल्क इहो नाहे चयो त पाकिस्तान झारियत कई। शंघाई ताउन तंज़ीम बर्क्स ऐं सार्क बि पाकिस्तान जो नालो न वरितो। जंग में नुक़सान ॿिन्ही तरफ़नि खां थींदो आहे। भारत खे बि नुक़सान थियो हूंदो, पर मोदी हुकूमत जंग दौरान थियल नुक़सान लिकाए रही आहे। मोदी हुकूमत इहो छो चई रही आहे त अमरीकी सदर जो जंगबंदी में को बि किरदारु नाहे? जेकॾहिं ट्रंप जो जंगबंदी में किरदारु आहे त असां उन जो एतिराफ़ छो नथा करियूं? चिदंबरम जो बयान भारत तरफां पाकिस्तान ते लगायल इल्ज़ामनि खे कूड़ो साबित करे थो। भारतीय हुकूमत पहलगाम में इल्ज़ाम हमलो कंदड़नि जी सुञाणप लिकाए रही आहे, छो तो वे भारत जा शहरी हुआ। अॻूणी भारतीय घरू वज़ीर चिदंबरम जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे पीपुल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान सेनेटर श्री रेवान जो चवणो हो पाकिस्तान आज़ाद जांच जी आछ करे चुको, पर भारतीय हुकूमत खे डप आहे त सच साम्हूं अची वेंदो। पहलगाम हमलो भारत जी रियासती नाकामी जो नतीजो आहे। मोदी हुकूमत खे घुर्जे त हू पाकिस्तान मथां इल्ज़ाम बढ़ण बदिरां पंहिंजी अंदरूनी नाकामी जो जाइज़ो वठे। ऑपरेशन सिंदूर जी नाकामी खां पोइ भारत वरी ऑपरेशन महादेव जे नाले सां कूड़ा मुक़ाबला शुरू करे छॾिया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि भारत गैर क़ानूनी तौर ते क़ैद पाकिस्तानियुनि खे कूड़नि मुक़ाबलनि में इस्तेमालु करण जो मनसूबो ठाहियो आहे। भारत ऑपरेशन महादेव जी आड़ में वालारियल कश्मीर में वधंदड़ आज़ादी जी तहरीक खे चीबाटण ऐं पंहिंजी सियासी साख बहाल करणु चाहे थो। दहशतगर्दी तोड़ अदालतुनि मां सज़ाऊं मिलण बैदि सेनेटर एजाज चौधरी, MPA अहमद बुच्छर, MNA अहमद चट्ठा नाअहल करार। नोटिफिकेशन जारी। अदालत सेनेटर एजाज चौधरी, MNA अहमद चट्ठा ऐं पंजाब असेंबली में अपोजिशन लीडर MPA अहमद खान बुच्छर खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई हुई। इलेक्शन कमीशन मूजिबि सज़ा मिलण बैदि 3 मेंबर कंहिं बि ऐवान जो हिसो बणजण जा अहल न रहिया आहिनि। पंजाब असेंबली के इजलास में अपोजिशन मेंबर हुकूमती मेंबर के चमाट वाहे कढी। अपोजिशन मेंबर खालिद निसार डोगर हुकूमती मेंबर हसान रियाज ने हमलो करे खेस चमाटू हयूं। अपोजिशन मेंबर जो वाकआउट असेंबली के अहाते में एहतजाज। इजलास मुलतवी वक्ती स्पीकर अपोजिशन मेंबरन के चैम्बर में सॾाए वरितो। फौजी अदालतुनि जे फैसले खिलाफ 45 ॾींहं अंदरि अपील जो हक़ ॾियण लाइ कानून साज़ी वारो मामलो। अॻूणे चीफ जस्टिस जवाद एस ख्वाजा सुप्रीम कोर्ट में वज़ीर आज़म शहबाज शरीफ खिलाफ तौहीन अदालत की दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट 7 मई ते 45 ॾींहंनि अंदरि मिलिट्री कोर्ट मां सज़ा मिलण जवाबदारनि खे अपील जो हक़ ॾियण लाइ कानून साज़ी करण जो हुकुम ॾिनो हो, पर 45 ॾींहं गुज़रण बावजूद हुकूमत जवाबदारनि खे अपील जो हक़ ॾियण लाइ कानून साज़ी नाहे कई। अदालती फ़ैसिले ते अमल न करण ते वज़ीर आज़म ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि कैशलेस ऐं डिजिटल इकॉनमी बाबति इजलास। मईशत जी डिजिटलाइज़ेशन बाबति सूबनि सां राब्तनि करण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो त मईशत खे डिजिटलाइज़ करे शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाए सघिजे थो। हुकूमती इदारा इन मामले ते सूबनि सां सलाह मशवरनि वारे अमल खे यकीनी बणाइनि।
आज़ादी जो जश्न हिन साल हक़ जी जंग जी थीम हेठि मल्हायो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि जश्न आज़ादी जे हवाले सां इजलास। बैंकुनि जे सदरनि सनतकारनि ऐं वापारी बिरादरी जी शिरकत। सरकारी ख़ानगी ऐं नेम सरकारी इमारतनि खे सींगारण जो फ़ैसिलो। 9 अगस्त ते पोर्ट ऐं क्यामाड़ी ते बोट रेस थींदी। 10 अगस्त ते सीवियूं ते डंकी कार्स रेस। दरिया तो दरिया ऐं निशाने पाकिस्तान ते मैराथन थींदी। फेरियर हाल खां मज़ार क़ाइद ताईं साइकिल रेस थींदी। 13 अगस्त ते नेशनल स्टेडियम ते अवामी कंसर्ट ऐं फायर वर्क थींदो। सीवियूं ऐं शाहरा फैसल ते सकाफ़ती रैलियूं कढियूं वेंदियूं। 8 अगस्त ते हैदराबाद क्लब में म्यूज़िकल ऐं कल्चरल शो थींदो। सैयद मुराद अली शाह जो चवणो त बैंकर ऐं सनतकार जश्न आज़ादी जूं तक़रीबूं वलाइण में भरपूर किरदार अदा कनि। सिंध असेंबली में बिजली चोरी जा 50 अरब रुपया कराची वासिन का वसूल करण खिलाफ ठहरा मंजूर। हिरुगो के इलेक्ट्रिक जो मसलो ना है, हेस्को ऐं सेप्को जो भी साॻियो हाल है। उहे इदारा आवाम के गॾिजी सज़ा ॾियनि था। ग़लती हिकु माण्हू कंदो आहे, सज़ा सॼे शहर के ॾिनी वञे थी। ॿाहिराड़ियुनि में त पूरो ॻोठ 1 मीटर ते हली रहियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो ठहरा जी हिमायत में ख़िताब। ऐवान सिंध कंट्रोल ऑफ नार्कोटिक्स तरमीम बिल मंजूर करे वरितो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पंहिंजे ख़िताब में चयो त नयूं अदालतूं क़ाइमु करे रहिया आहियूं। मंशियात वारा केस उन्हनि अदालतुनि में हलंदा। कानून में कुझु ख़ामियूं रहिजी वयूं हुयूं जेकी तरमीमुनि ज़रिए ख़तमु कयूं वयूं आहिनि। कराची के मंगो पीर वारे इलाइक़े में CTD की कार्रवाई चीनी शहरिन ते हमले में मुलविस ॼाणायल 3 दहशतगर्द मारिजी विया। CTD इंचार्ज राजा उमर ख़त्ताब जे चुणाइत मारिजी वियल दहशतगर्द चीनी शहरिन ते हमले में मुलविस हुआ। 2 दहशतगर्दन की सुञाणप ज़ाफ़रान ऐं कुदरतुल्लाह जे नालन सां थी आहे। 3 दहशतगर्द आपघाती बमबार हो। दहशतगर्द ज़ाफ़रान ते 2 करोड़ रुपया इनाम रखियल हो। मारिजी वियल दहशतगर्दन वटा किलाशनको, पिस्तौल, हैंड ग्रेनेड, आपघाती जैकेट ऐं डायरी हथ। हुमायूं बरसां शिकारपुर रेलवे ट्रैक ते धमाको। जाफर एक्सप्रेस जूं 4 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। ट्रैक मुतासिर ट्रेननि जी आमदरफ़्त मुअत्तल। रेस्क्यू टीमुनि ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मौजूद इमदादी कार्रवाइयूं जारी। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वरिते जांच जो हुकुम ॾेई छॾियो। ज़ख़्मियुनि खे फौरी तिबी इमदाद ॾियण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणो आहे त धमाको रियासत ख़िलाफ़ कार्रवाई आहे। ज़िम्मेवारनि खे कानून जे कटड़े में आंदो वेंदो, कंहिंखे बि माफ़ न कयो वेंदो। गिलगित में बोर्ड सबब फोथिन जो अंग 10 थी वियो। दियामर ज़िले में वधीक हिकु कुटुंब जे गुम हुजण जो इतला। गिलगित हुकूमत तर्जबा जो चवणो आहे त ख़ानगी TV चैनल जी एंकर पर्सन शबाना, संदसि मुड़ुस लियाकत ऐं 4 ॿारड़ा गुम आहिनि। बाबूसर शाहरा तां शबाना जो पर्स मिलियो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणो आहे त 10 खां 15 सयाह बाबूसर शाहरा ते सफ़र दौरान बोर्ड जे वहकरनि में लुड़ी विया हुआ। गुम थियल सयाहनि जी ॻोल्हा जारी। वॾे वज़ीर मुराद अली शाह मोहब्बत देरो जतोई में नारी के कत्ल जो नोटिस वरितो। चीफ सेक्रेटरी ऐं IG खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त रस्म जे नाले ते क़त्ल नाक़ाबिले बर्दाश्त आहे। जिरगा सिस्टम जे नाले ते फ़ैसिला ॾियण वारा बि ॾोही आहिनि। मक़तूला नारी जे ख़ानदान खे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। मोहब्बत देरे जतोई में नीगरी फायजा छन्ना के मुबैना कत्ल जो केस दाखिल। जवाबदार गिरफ्तार। पुलिस नीगरी के वालिद की फरियाद ते जवाबदार लाल डिनू ऐं अब्दुल जब्बार खिलाफ केस दाखिल कयो। FIR में रेप ऐं कत्ल जा कलम शामिल। नीगरी सां 2 हफ़्ता पहिरीं जिनसी ज़्यादती कई वई हुई।
धुरियूं फ़ैसिले लाइ वॾे रेवट वई हुयूं। फ़ैसिलो थियण ताईं नींगरी वॾे रेवट साम तौर हुई त पुरस्कार नमूने फ़ौत थी वई। MS डॉक्टर रफ़ीक जो चवणु आहे त नींगरी खे तबियत बहितर थियण ते गंबट इस्पताल रिफर कयो वियो। गुज़िरियल राति नींगरी खे ॿीहर इस्पताल आंदो वियो त हू फ़ौत थी चुकी हुई। सोबो देरो लॻ ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर, पीउ ऐं धीउ फ़ौत, हिकु औरत ज़ख़्मी। नड़ावलिक रोड ते हादसे सबबि ॻोठ चक्कर वारियासो वासी मंसूर अली ऐं संदसि 1.5 साल जी धीअ दम ॾेई छॾियो। हादसे दौरान ॿारी शाख में किरी पई, पाड़े वारनि ॻोल्हा करे ॿाहिरि कढियो। कराची में करप्ट पुलिस एहलकारनि खिलाफ एक्शन, हेड क्वार्टर में 200 एहलकार बदली। मलीर में 75, कोरंगी में 50, ओभर में 75 एहलकारनि के मुख़्तलिफ़ थाननि में मोकिलियो वियो। पुलिस एहलकार 25,000 रुपया ॾेई फर्ज़ी तौर ते हाज़िरी लगाईंदा हुआ। एहलकार न ड्यूटी कंदा हुआ ऐं न ई थाननि ते मौजूद हूंदा हुआ। नकली मेडिकल लेटर ते सालनि खां गैर हाज़िर 400 खां मथे एहलकार भी साम्हूं अची विया। DIG ओभर जो चवणु आहे त सवें एहलकार सालनि खां मेडिकल जे मोकल ते आहिनि पर पघार खणी रहिया आहिनि।